8 मार्च आहे। हर साल 8 मार्च ते औरतुनि जे हक़नि जो आलमी ॾींहुं पूरी दुनिया में मल्हायो वेंदो आहे ऐं अॼु पूरी दुनिया जियां ख़वातीन जो आलमी ॾींहुं पाकिस्तान में बि मल्हाइजी रहियो आहे। औरतुनि जे हक़नि लाइ जदोजहद जी हूअं त तारीख़ तमामु घणी पुराणी आहे। अमेरिका जे शहर न्यूयॉर्क जे गारमेंट फैक्ट्रीअ में कमु कंदड़ औरतुनि जो चवणु हो त खेनि पघारूं घटि ॾिनियूं वञनि थियूं ऐं फैक्ट्रियुनि में कमु करण जी नोयत बि तमामु ख़राबु आहे। साॻियुनि औरतुनि 2 सालनि खां पोइ बि मार्च महीने में साॻियो एहतजाज कयो। उन खां पोइ खेनि कुझु बुनियादी हक़ ॾिना विया। न्यूयॉर्क जे मज़दूर औरतुनि पंहिंजे हक़नि लाइ एहतजाज ऐं जदोजहद जो सिलसिलो जारी रखियो। उन खां पोइ 8 मार्च 1908 ते अटकल 15,000 मज़दूर औरतुनि न्यूयॉर्क जे रस्तनि ते निकिरी आयूं ऐं मुतालबो कयाऊं त खेनि वोट जो हक़ ॾिनो वञे ऐं कम वारो वक़्तु घटायो वञे ऐं इन सां गॾोगॾु ॿारनि जे पोढ़े जो ख़ात्मो आंदो वञे। हिननि उन वक़्तु नारो हयो हो त मुआशी तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं ज़िंदगीअ जो मयार बि बहितर बणायो वञे। उन वक़्तु अमेरिका जी सोशलिस्ट पार्टी हर फेबरवरी जे आख़िरी आचर ते औरतुनि जे हक़नि जो क़ौमी ॾींहुं मल्हाइण जो ऐलान कयो। उन खां पोइ औरतुनि खे पंहिंजा हक़ ॾियण लाइ आलमी सतह ते हिकु तहरीक शुरू थी ऐं केतिरियूं ई आलमी कॉन्फ्रेंसियूं पिणु थींदियूं रहियूं ऐं इहो तसलसल हलंदे हलंदे गॾियल क़ौमुनि ताईं पहुतो। गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबलीअ जे तरफ़ां डिसंबर 1977 ईस्वीअ ते औरतुनि जे हक़नि जो ॾींहुं मल्हाइण जी क़रारदाद पास कई वई ऐं उन खां पोइ हर साल 8 मार्च ते औरतुनि जे हक़नि जो आलमी ॾींहुं मल्हाइजण लॻो। 8 मार्च औरतुनि जो आलमी ॾींहुं। इन ई सिलसिले में शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटीअ जी वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर परवीन शाह ॿुधाई थी। अॼु औरतुनि जे ॾिहाड़े जे हवाले सां हिकिड़ो मैसेज ॾियणु मां इहो थी चाहियां। असां औरतुनि जो ॾिहाड़ो इन करे मल्हाईंदा आहियूं ताकी असां पंहिंजी कोऑपरेशन, पंहिंजी सॉलिडेरिटी पंहिंजे ई कम्यूनिटीअ खे ॾेखारे सघूं त असां सभु तव्हां सां गॾु आहियूं। असां अगरि हिस्ट्रीअ में जाती पाए ॾिसंदासीं त असांखे ख़बर पवंदी त औरतुनि सां तक़रीबन हर मुआशिरे में हर वक़्तु ज़्यादती थींदी रही आहे। को बि मुल्क ॾिसो त उते औरतुनि सां जेका आहे सा उहा बराबरी वारो सलूक नथो थिए ऐं उन्हनि खे मुख़्तलिफ़ क़िस्म जी वायलेंस जो मुंहुं ॾिसणो थो पवे। त इन जे करे असां इहो ॾिहाड़ो जेको इहो गुज़िरियल 200 साल हिस्ट्रीअ ते मबनी आहे स्ट्रगल औरतुनि जी, जंहिंजे सिलसिले में असां इहो फाइनली इहो डिसाइड थियो त 8 मार्च ते औरतुनि जो आलमी ॾिहाड़ो करे मल्हायो वञे। सो असां उन जे करे इहो ॾिहाड़ो मल्हाईंदा आहियूं। पर अदरवाइज़ हिकिड़ो ई ॾींहुं औरतुनि जे लाइ मुख़्तस छो थिए? असां सोचूं था हर ॾींहुं औरत जो बि हुजे जीअं मर्द जो ॾींहुं आहे। हीअ पैट्रियार्टिकल सोसाइटीअ में असां पंहिंजो इहो अहसासु ॾियारण लाइ हिकिड़ो ॾिहाड़ो मुक़ररु थियल आहे, उन ते इहो अहसासु ॾियारियूं था। ऐं असां कॉन्फ्लिक्ट में बिलीव कोन कंदा आहियूं। मां इहो चाहींदी आहियां त असां मोटिवेट कयूं पंहिंजे जेको मेल डोमिनेटेड सोसाइटी आहे या जेके असां सां गॾु चवंदा आहिनि त औरत ऐं मर्द गाॾीअ जा 2 फीथा हूंदा आहिनि। सो असां इहो चाहींदासीं त उनखे मोटिवेट कयूं त हू पंहिंजी भेण लाइ, पंहिंजी घरवारीअ लाइ, पंहिंजी माउ लाइ उहे ई फीलिंग्स रखे जेके की हू मर्दनि जे लाइ फीलिंग्स रखनि था। ऐं बीइंग अ मदर जो बि वॾो रोल थिए थो त जॾहिं घर में हू पंहिंजी धीअ खे ऐं पुट खे गॾु परवरिश ॾिए थी
त इक्वली ट्रीट करे उन्हनि ॿिन्ही खे। पर असांजो मुआशिरो कुझु ईअं त कॾहिं कॾहिं माउ बि पंहिंजे पुट खे वधीक अहमियत ॾींदी आहे ऐं धीअ खे घटि अहमियत ॾींदी आहे। सो असां इन जे हक़ में आहियूं, असां सां बराबरी जो सलूक कयो वञे, असांखे बराबरी जा हुक़ूक़ ॾिना वञनि ऐं असांजे मज़हब जेके असांखे हुक़ूक़ ॾिना आहिनि उन्हनि ते पाबंदीअ सां अमल दरामद थिए। छो जो असांजो इस्लाम जो मज़हब जेको माशाअल्लाह एतिरो एनरिच्ड आहे ऐं ख़ासि तौर ते औरत जे हवाले सां जेका इज़त जेको एतिराम असांजे मज़हब में आहे उहो दुनिया जे कंहिं मज़हब में कोन्हे। इन करे 8 मार्च जेको आहे अहमियत वारो ॾींहुं आहे ऐं उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा प्रोग्राम्स थींदा आहिनि ऐं सेमिनार्स थींदा आहिनि, वर्कशॉप्स थींदा आहिनि। उन में इन ई मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में इहो ॿुधायो वेंदो आहे त औरत बि ओतिरो ई हक़ु रखे थी जेतिरो मर्द जो हक़ु आहे। औरत बि ह्यूमन बीइंग आहे, उनखे प्रॉपर्टी करे ट्रीट न कयो वञे, उनखे कमोडिटी करे ट्रीट न कयो वञे, पर एज़ अ ह्यूमन बीइंग इंसान जी हैसियत में हुनखे बि ट्रीट कयो वञे ऐं इक्वली हुनखे क़द्र जी निगाह सां ॾिठो वञे। औरत हूँ मैं, औरत हूँ, औरत हूँ मैं, औरत हूँ, औरत हूँ मैं, औरत हूँ, औरत हूँ मैं, औरत हूँ। पाकिस्तानी हुकूमत औरतुनि जे तरक़ीअ लाइ तमामु घणा साराह जोगा क़दम खयां आहिनि ऐं उन्हनि खे उहे हक़ ॾियण जी कोशिशि कई आहे जेकी इस्लाम उन्हनि खे ॾिना आहिनि। अहिड़ीअ तरह 1973 जे मुस्तक़िल आइन में ख़वातीन लाइ हिक जहिड़ा हक़ ॾियण जी ज़मानत पिणु ॾिनी आहे। ज़िंदगीअ जे हर शोबे में बि उन्हनि जी नुमाइंदगीअ खे यकीनी बनाइण लाइ मुख़्तलिफ़ इदारनि खे बि हिदायत ॾिनी वई आहे। 1979 में पाकिस्तानी हुकूमत औरतुनि लाइ अलहदा डिवीज़नूं क़ाइमु कयूं जंहिंखे 1999 में ख़वातीन जी वज़ारत में तब्दील कयो वियो। 1999 में ख़वातीन लाइ बैंक क़ाइमु कयो वियो ऐं औरतुनि लाइ सरकारी नौकरीअ में 5% कोटा रखी वई। 1973 में औरतुनि जे वकार खे बुलंद करण लाइ क़ौमी मुशावरती कमेटी क़ाइमु कई वई ऐं अक्टूबर 1994 में औरतुनि जजनि जी मुक़ररी कई वई ऐं कराची, लाहौर, पिंडी, इस्लामाबाद, एबटाबाद, सैदो शरीफ़ में औरतुनि लाइ अलॻि अलॻि पुलिस स्टेशन पिणु क़ाइमु थिया जेके हींअर मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि में पिणु औरतुनि जा पुलिस स्टेशन ऐं औरतूं वुमेन पुलिस तौरु पंहिंजा कम सरंजाम ॾेई रहियूं आहिनि। एक घनी छतनार हूँ मैं, ममता की महकार हूँ मैं, बहन हूँ बेटी या बीवी, सर से पाँव तक प्यार हूँ मैं, प्यार की सच्ची दौलत हूँ, औरत हूँ मैं, औरत हूँ, औरत हूँ मैं, औरत हूँ, औरत। मार्च 1995 में औरतुनि खे मुख़्तलिफ़ मैदान में तरबियत ॾियण लाइ रीजनल डेवलपमेंट ट्रेनिंग इंस्टीट्यूट क़ाइमु कयो वियो। कंप्यूटर सेंटर जो क़याम अमल में आयो। 1997 में पिंडीअ में औरतुनि लाइ हिकु अलहदा फातिमा जना यूनिवर्सिटीअ जो क़याम अमल में आयो ऐं अॼु अहिड़ा खोड़ सारा नियाणियुनि लाइ, छोकिरियुनि लाइ, ख़वातीन लाइ सेंटर ऐं कॉलेजूं अमल में अची चुका आहिनि। 12 अक्टूबर 1999 में सभिनी सूबनि खे इहा हिदायत कई वई त उहे ख़वातीन खे पंहिंजे पंहिंजे काबीनाउनि में शामिल कनि ऐं अॻिते हली ईअं ई थियो। 2000 जे चूंडुनि में औरतुनि खे मुनासिब नुमाइंदगीअ जो हक़ ॾिनो वियो। 10 अगस्त 2000 ईस्वीअ में औरतुनि जे वकार ऐं हक़नि जे तहफ़ुज़ लाइ क़ौमी कमीशन जी तश्कील ॾिनी वई। 20 डिसंबर ते औरतुनि जी कॉन्फ्रेंस इस्लामाबाद में थी। 21 अगस्त 2002 में जारी कयल लीगल फ्रेमवर्क ऑर्डर जे ज़रिए क़ौमी असेंबलीअ में औरतुनि लाइ 60 सीटूं मख़सूस कयूं वयूं ऐं 16 सीटूं ॿियूं मख़सूस कयूं वयूं जिन ते हर सूबे मां 4 ख़वातीन सेनेटर चूंडियूं वेंदियूं। 2002 में सदर मुमलकत जे तरफ़ां क़ौमी कमीशन हुकूक़ ख़वातीन क़ाइमु कयो वियो ऐं 2005 में सदर गैरत जे नाव ते क़त्ल थींदड़ रुझान खे रोकण लाइ
कारोकारी बिल नाफ़िज़ कयो। इन ई सिलसिले में मशहूर समाज सुधारक डॉक्टर नजमा नूर फुलपोटो पंहिंजा वीचार कुछ हिन तरह वंडे थी। 8 मार्च मल्हाइण जी हद ताईं, औरत खे पॾाइण जी हद ताईं केतिरियूं ई कारियूं कुठियूं वयूं, केई लाशूं लटियूं वयूं। न रुत काई न मौसम बदिली, न रुत काई न मौसम बदिली, न ख़ुश थी काई कली खिली, न कुर्बत वारी वावरी, न कुर्बत वारी वावरी, न दहशत वारी दिल ठरी। थी औरत कहर जे काढ़े में, थी औरत कहर जे काढ़े में कढ़े, थी सूरन जे साड़े में सड़े। 8 मार्च औरत लाइ तोहफ़ो आहे। 8 मार्च औरत लाइ तोहफ़ो आहे। 8 मार्च औरतुनि जे हक़नि जे हासिलात जो ॾींहुं आहे। औरत जी अहमियत खे उजागर करण जो ॾींहुं आहे। औरत कॉन्फ्रेंस सेमिनार करण ॼण फर्ज़ सम्झो थो वञे। हक़ीक़त में औरतुनि खे हक़ नथा मिलनि, खेसि हक़नि खां महरूम रखियो वियो आहे, छो त इहा औरत आहे। हिते त छा पूरी दुनिया में उनजी इहा ई हैसियत आहे। औरत लाइ सुख जो सिज कॾहिं उभरंदो। जनवरी 2006 में डॉक्टर शमशाद अख्तर खे स्टेट बैंक जी पहिरीं ख़ातून गवर्नर मुक़ररु कयो वियो। 3 मार्च 2006 ईस्वीअ में पाकिस्तान एयरफोर्स में पंहिंजे दस्ते में पहिरियूं 4 औरतूं पायलट खे शामिल कयो वियो। 15 नवंबर 2006 में तहफ़ुज़ ख़वातीन वुमेन प्रोटेक्शन बिल मंज़ूर कयो वियो। पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों भेरो 6 दिसंबर 1907 ते हुकूमत औरतुनि लाइ अलॻि ऐवान सनत तिजारत जे क़याम जी मंज़ूरी ॾिनी। 17 मार्च 2008 में पाकिस्तान एयरफोर्स जूं 3 औरतूं पायलट्स F-7 जहाज़ जी एयरवे ऑपरेशन तरतीब मुकमिल कई। 19 मार्च 2008 में डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा खे पाकिस्तान क़ौमी असम्बलीअ जी पहिरीं ख़ातून स्पीकर मुक़ररु कयो वियो। 31 मार्च 2008 में शीरी रहमान खे वज़ीर इत्तलात मुक़ररु कयो वियो ऐं हींअर मुख़्तलिफ़ ख़वातीन खे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं वज़ारतूं ॾिनियूं वयूं। उनखां अलावा पाकिस्तानी हुकूमत औरतुनि जे भलाईअ जे लाइ मुख़्तलिफ़ प्रोग्राम रिथिया, जिन में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम या कामयाब नौजवान प्रोग्राम, बिज़नेस यूथ लोन में ऐं अहिड़े क़िस्म जा खोड़ सारा प्रोग्राम जिन में औरतुनि खे मुनासिब नुमाइंदगी पिणु ॾिनी वई आहे त जीअं हू पंहिंजो कारोबार शुरू करे पंहिंजे घर वारनि जो सहारो बणिजी सघनि। जेकॾहिं असीं गहराईअ सां पंहिंजे समाज जो जाइज़ो वठंदासीं त हिकु पासे अॼु जी औरत आज़ाद फ़िज़ा में साह खणंदे नज़र अची रही आहे। स्कूलनि, कॉलेजनि तोड़े यूनिवर्सिटियुनि में नियाणियुनि जी वॾे अंग में मौजूदगीअ खे ॾिसी सराही थिए थी त ॿिए तरफ़ छोकरनि जे भेट में छोकिरियूं वधीक मेहनती, ज़िम्मेवार, बुर्दबार, संजीदा ऐं माइटनि जो पैसो सजायो कनि थियूं। के नियाणियूं त सुबुह जो पढ़नि थियूं ऐं शाम जो पार्ट टाइम नौकरी करे या ट्यूशन पढ़ाए पंहिंजो ख़र्च पाण कढनि थियूं। उहा ई ज़िम्मेवारी हिकु सुजाॻ समाज जी अलामत आहे। अहिड़ी तरह ज़िंदगीअ जे हर शोबे में औरतुनि जी नुमाइंदगी इन ॻाल्हि जी निशानदगी करे थी त हाणे औरत कंहिं बि लिहाज़ खां मर्द खां पुठिते कीन न आहे। तुंहिंजे पघर वारो पाणी हारियाणी ओ हारियाणी।
औरतुनि जी आलमी ॾींहं जे हवाले सां ख़ुसूसी फीचर मां ॿुधी रहिया हुआ। तहरीर रावी ऐं पेशकश अफ़साना चन्ना, निगरान कलीमुल्ला शेख, निगरान आला मुसरत अली मंगी, पेशकश रेडियो पाकिस्तान खैरपुर।